संगत अस्सलाम वालेकुम। जीअं त हिन वक़्तु असां शिकारपुर में उस्ताद वरियाम साईं जी बैठक में मौजूदु आहियूं ऐं ख़ासि करे गौसपुर खां उस्ताद हिज़्बुल फ़क़ीर सूमरी साहिब जा सभु शागिर्द उस्ताद साईं सां गॾु साईं जी तबियत पुछणु आया आहियूं। ख़ासि प्रोग्राम जेको असांजो प्रोग्राम असांजी पुॼाणी ते पहुतो ऐं उनजी दुआ जे लाइ कुझु लफ़्ज़नि जे लाइ मोहतरम उस्ताद वरियाम साईं खे अर्ज़ु आहे त हिन प्रोग्राम ते कुझु लफ़्ज़ ॻाल्हाइनि। हिन प्रोग्राम में ग़ाइबी तरह ते असां सैयद सरफराज़ अहमद साहब खे भी शामिल था कयूं। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। साईं तव्हांजो लख महिरबानियूं। ख़ासि उस्ताद हिज़्बुल साईं जूं जो पंहिंजे सॼे टोले सां पंहिंजे शागिर्दनि जे टोले सां मुंहिंजी बीमारी जी ॻाल्हि ॿुधी अयादत लाइ आयो। संदसि दुआऊं अलाह मुस्तजाब फरमाईंदो, अलाह मूंखे सिहत कामिला फरमाईंदो, अता फरमाईंदो। सो अर्ज़ु कयोसीं त तूं सॼणु, तूं सुहिणो, तूं निर्मल आहे नेही, मूं गुनाहगार जे घरड़े तूं पुनल आहे पेही, कामिल तो तां कुर्बान मूं कयां शइ केही, जिंद जान मुंहिंजी न आहे जानब जुतीअ जेही, फ़क़ीर जी दिलि फ़िराक में पई धड़की हीअ देही, महिर करे मिठड़ा तो रमज़ुनि सां दिलि रेही, वरियाम चवे वेही हे कुर्ब किने सां कीअं कई। हे तव्हांजा लखे कुर्बान जो मुंहिंजी अयादत जे लाइ आयो। तव्हां दुआगू हुजो त अलाह मूंखे सिहत ॾे, हयात ते जेका लिखियल हूंदी उहा थींदी। तव्हांजी लख महिरबानी, करोड़ करम तव्हांजो। दुआ करो त अलाह असांजी तबियत ॾे, असांजी संगत शाम को इश्क मोहब्बत बरक़रार रखे। अल्लाहुम्मा सल्ली अला दोस्तों मुबारक